नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त व्याज जी शरह में वधीक घटिताई जी गुंजाइश आहे। पाकिस्तान खे बैलेंस ऑफ पेमेंट जे मसइले मां ॿाहिरि निकिरणो पवंदो। मुल्की मईशत बहितर करण जी कोशिश कई पई वञे। मैक्रो इकोनॉमिक सूरतहाल में बहितरी ईंदी त मईशत मज़बूत थींदी। वज़ारतुनि जे राइट साइज़िंग लाइ कमु कयो पियो वञे। मुल्क शयूं ॿाहिरि मोकिलण लाइ $4 अरब ताईं बचाइणो आहे। तवानाई वारे सूबाई वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त नफ़रत जी सियासत मुल्की मुफ़ाद में न आहे। मुल्क हाकारी रवैयनि सां ई हलंदा आहिनि। हुकूमत महांगाई ते कंट्रोल करण लाइ क़दम खणी रही आहे। नौजवाननि खे रोज़गार ॾियणु हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। ज़रई शोबे जी तरक़ी लाइ आबादगारनि खे हर मुमकिन सहूलियत ॾिनी वेंदी। पाक फौज जे अॻूणे ऑफिसर खे बग़ावत लाइ भड़काइण जे इल्ज़ाम हेठि 14 साल कैद जी सज़ा। ISPR जो चवणु आहे त फील्ड जनरल कोर्ट मार्शल तहत अॻूणे ऑफिसर अकबर हुसैन ते ॾोह साबित। ISPR जो चवणु आहे त अकबर हुसैन जी रैंक 26 जुलाई खां ज़ब्त कई वई आहे। माज़ी में अॻूणे मेजर आदिल फारूक ऐं अॻूणे कैप्टन हैदर रज़ा मेहदी जो बि कोर्ट मार्शल थी चुको आहे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां सनतकार ज़ुल्फ़िकार अहमद जे अगवा केस में कावड़ जो इज़हार। जस्टिस कौसर सुल्ताना रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अरबे रुपया ख़र्च करण जो कहिड़ो फ़ाइदो आहे। अहिड़ी हालत में फोर्सिस न हुजे हा त बहितर आहे। क़ौम जा ॿार मुल्क छॾे वञी रहिया आहिनि। हिकु मोबाइल फ़ोन लाइ संदन हयाती खे ख़तरो हूंदो आहे। वालिदैन परेशान हूंदा आहिनि त हिकु मोबाइल फ़ोन लाइ संदन ॿार जी हयाती न हली वञे। माण्हुनि ख़ानगी सिक्योरिटी गार्ड रखी पंहिंजा बैंक अकाउंट ख़ाली करे छॾिया आहिनि। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसातुनि जो सिलसिलो तेज़। कोहाट में बरसात जो पाणी घर में दाख़िल थियण जे नतीजे में औरतुनि ऐं ॿारनि समेत 11 ॼणा फ़ौत। फ़ौतुनि जो अंग वधी 23 थी वियो। पेशावर सोहाबी ऐं भरपासे जे इलाइक़नि में बरसात सबबि हेठिएं इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। फसलनि खे नुक़सान। पेस्को जा केतिराई फीडर ट्रिप। बिजलीअ जी फराहमी बंदि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। कराची जे मलीर आया चंडीगढ़ रोड सदर शारा फैसल गुलिस्तान जोहर गुलशन इकबाल में वस्कारो। लाड़काने जंबड़ कुनरी ऐं हिंगोरजा में बरसात। मौसमियात खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त अगस्त महीने दौरान कराची में वधीक बरसात थींदी। 4 अगस्त खां उतर सिंध खां तेज़ चौमासे जूं हवाऊं दाख़िल थींदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो NDMA जे चेयरमैन इनाम हैदर मलिक सां फ़ोन ते राब्तो। चौमासे जी बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ ज़रूरी क़दम खणण जी हिदायत। बरसात दौरान जानी ऐं माली नुक़सान जो काथो लॻाइण जो हुकुम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त बरसात ऐं लैंड स्लाइडिंग सबबि मुतासिर रोडनि जी बहाली जो कमु तेज़ कयो वञे। जमात इस्लामी जो महांगाई ख़िलाफ़ रावलपिंडी में धरणो जारी। हाफ़िज़ नईमुर रहमान जो चवणु आहे त हुकूमत तकरार खां पासो करे हू अमन अमान ख़राब नथा करणु चाहिनि। धरणे सां 25 करोड़ अवाम में उमीदूं पैदा थियूं आहिनि। कंहिं बि शहरी लाइ बिजलीअ जा बिल अदा करणु मुमकिन न रहियो आहे। IPP सां मुआहिदा मंज़र आम ते आंदा वञनि। इस्लामाबाद हाईकोर्ट मुख़ालिफ़ धुर जे अॻवान उमर अयूब जे तक में धांधलीअ जी जांच खां रोके छॾियो। अदालत तरफ़ां धुरनि खे नोटिस जारी। इलेक्शन कमीशन रिटर्निंग ऑफिसर ऐं ॿियनि खां जवाब तलब। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी बेरोज़गारी गुरबत खे इंसानी स्मगलिंग जो सबबु करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त बेरोज़गारी गुरबत ऐं नाणे जी अण बराबरी वारी विछ सां इंसानी स्मगलिंग में इज़ाफ़ो थियो आहे। पाकिस्तान में इंसानी स्मगलिंग जा मंज़र मुनज़िम टोला सरगर्म आहिनि। पोइ ते पियल मुल्क इंसानी स्मगलिंग खे सभ खां वधीक मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तालीमी इदारनि में मंशियात फराहम कंदड़ जवाबदार मलीर मां गिरफ़्तार। एक्साइज़ नार्कोटिक्स टीम बकरा पीड़ीअ जे इलाइक़े में छापोणी। जवाबदार मोहम्मद फैज़ान खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार जे कब्ज़े मां हीरोइन आइस ऐं ॿी मंशियात हथ। बरतानिया में जुनूनी नौजवान चाकू सां हमलो करे 2 ॿारनि खे क़त्ल करे छॾियो। 6 ॿारनि समेत 11 ॼणा ज़ख़्मी। पुलिस वाक़े में मुलविस नौजवान खे गिरफ़्तार करे वरितो। वेनेज़ुएला में सदारती चूंड खां पोइ मुल्क में विॻोड़। अवाम तरफ़ां नतीजा क़बूल करण खां इनकार। राजधानी कराकस जे मुख़्तलिफ़ हंधनि ते मुज़ाहिरा। पुलिस ऐं शहरनि में चकरियूं शेलिंग।
दोदापुर भरिसां पानी के तालाब में विंछण दौरान ब मासूम बाड़ा बुरी फोत। मिर्जा मज़ार रोही ऐं रमज़ान रोही जे वालिदिन के बेहोशी जा दौरा, इलाइक़े में सोग। कानपुर वेझो हथियारबंदनि हथां कंदकुट वासी अगवा। हथियारबंद सफदर लाड़े वटां गुलाम यासीन लाशारी के अगवा करे विया। पुलिस तरफ़ां मुखबिर जी बाज़ियाबी लाइ इलाइक़े जी नाकाबंदी। नएं देरे मां गुम थियल नौजवान जो 24 कलाकनि खां पोइ राइस केनाल मां लाश है। परवेज़ भुट्टो जे मड़ जी कार्ड ज़रिए सुञाणप। जोही भरिसां 3 वरनि जो नींगर घुटा ॾेई बेदर्दी सां क़तल। ॻोठ इब्राहिम लकारी में हमसो लगारी के जवाबदारनि घुटा ॾेई क़तल करे छॾियो। वाक़े जो 6 ॼणनि ते केस दाख़िल। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा। नंगर पार्कर वेझो 2 सॻियुनि भेनरुनि जा हिकी रसे में टंगियल लाश। नीला ऐं मरवा कोली जा मड़ पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही निगरनि घरू तकरार तां इज्तमाही अपघात कयो आहे। नाले वारे लेखक ऐं ड्रामा निगार खलीलुर रहमान कमर के और ताणे आवाज़ ते हिरकाए अगवा कंदड़ टोले जो मास्टरमाइंड गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त खलीलुर रहमान कमर के हिरकाए अगवा कंदड़ टोले जो मास्टरमाइंड हसन शाह के साथी रफ़ीक समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। 12 रुकनी टोले में औरतूं बि शामिल आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पानी जो बहरान बरक़रार। आबादगार सरापा एहतजाज। तादो में पानी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। नएं देरे में भी पानी की खोट ख़िलाफ़ आबादगार रोड ते निकिरी आया। एहतजाजी मुज़ाहिरो। बहराम में पानी की खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जा मामला अॻूणे कप्तान वक़ार यूनिस हवाले करण जो फ़ैसिलो। पीसीबी चेयरमैन रुगो इंतज़ामी मामला हल कंदो। आलमी डोमेस्टिक सिलेक्शन कमेटी रांदीगरनि जी एनओसी जा मामला वक़ार यूनिस ॾिसंदो।